चंबड़ में बासजन खिलाफ मसूद बोजदार जे रहवासी प्राइमरी टीचर मोहम्मद शरीफ बोजदार जो औरतनी मासूम ॿारनि समेत मसमात ज़ैनब मसमात कैसर मसमात मुनवर चंबड़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन्ही मौके ते हुननि सहाफ़िन अॻियां दाहींदे चयो आहे मोहम्मद याकूब वारनि में जानी ख़तरो आहे। असांजी 12 गुंठा ज़मीन ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। असांखे असांजी ज़मीन वापसि ॾियारी वञे। पुलिस वारनि खां अपील आहे त असांखे पंहिंजी ज़री ज़मीन वापसि ॾियारी वञे। हनीफ़ मोहम्मद याकूब वटि 12 गुंठा ज़रिया ज़मीन आहे जंहिं ते उहे कब्ज़ा कयो वेठा आहिनि। जिन खे अॻु ई मारियो हुयो तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे, असांजी ज़मीन वापसी कराई वञे। नालो मोहम्मद शरीफ़ ऐं रहंदड़ ॻोठ मसूद बोज़दार यूसी दास जरवाल तालको चंबड़। असांजी ज़रई ज़मीन ते नाले मोहम्मद हनीफ़ ऐं मोहम्मद याकूब ऐं उनजा हमदर्द जेके ॿिया आहिनि उन जी ज़रई ज़मीन 12 गुंठा ते कब्ज़ो कयो आहे। जॾहिं असां उन्हनि खे मज़ाहिमत कई त मज़ाहिमत जे बजाए हुननि असां सां जहिड़ो कयो। जहिड़े में मुंहिंजी घरवारी ऐं मुंहिंजी न्याणी जो जेको सो घरवारी जी बाहि भञी छॾी ऐं न्याणी खे ॿिया धक लॻा, जंहिंजी असां जेको सो थाणे ते माना इलाज लाइ लेटर वठी हैदराबाद वियासीं, इस्पताल वियासीं। उतां 10/10/2021 जेको सो 21 ते 28/10/2021 ते मज़ाहिमत करण ते हुननि जेको सो जहिड़ो कयो। असांजी मुंहिंजी घरवारी ऐं मुंहिंजी न्याणी सां उतां फाइनल मेडिकल सर्टिफिकेट वठी असां जेको सो थाणे ते पेश कई। थाणे वारनि हिकिड़ी लूली लंगड़ी जेको सो FIR जेको सो असांखे कटे ॾिनी, जंहिं ते हुन केस चालान थियो। उहो कोर्ट में केस पेश थियो, कोर्ट मां हू बाइज़त बरी थी विया। हाणे हू बासरा माण्हू आहिनि, ख़ुदि बि बासर आहिनि ऐं बासरनि माण्हुनि जो जेको सो हुननि खे साथ आहे, प्लस जेको पुलिस आहे सा जेको सो हुननि सां ॿधियलु आहे। असीं मज़लूम माण्हू आहियूं, ग़रीब माण्हू आहियूं, मिसकीन माण्हू आहियूं, असांजी केरु ॿुधे कोन थो। उन करे असांजी मीडिया वारनि खे ऐं साईं मुराद अली शाह खे अपील था करियूं ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील था करियूं त असांखे हिननि ज़ालिमनि मां जान ऐं माल जो ख़तरो आहे ऐं महिरबानी करे असांखे 12 गुंठा वापसि कराया वञनि। जॾहिं आउं टीचर आहियां, जॾहिं ड्यूटी ते वञा थो त मुंहिंजो अघु फिरियो अचनि हुन पाण ऐं हुनजा हमदर्द। जेकॾहिं शहर वञूं था त शहर नथा वञनि, असांखे माना पंहिंजे घर में जेको सो नज़रबंदि कयो वेठा आहिनि। असां केॾांहुं मां निकिरी कोन थो सघां। महिरबानी करे इन्हनि मां ऐं माली तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।